नबू ख़ालिद जी बाबा साईं। बाबा जे शिकारो वॾो मज़ो आयो है बाबा, मज़ो अची वियो। वाह 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 वाह। हाँ बाबा साईं। बाबा इहो त वञी ॾिसो शिकार तयारु थियो या न अञा? साईं 5-10 मिंट में शिकार तयारु थियण वारो आहे। भेण जो फोन। हेलो अदी। अदी अदी तू रोई छो थी? छा पीर अमजद तोखे कुझु चयो आहे छा? कुछ जी ॻाल्हि न कर दा। पीर साईं त हमेशह ई बानिन जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती कंदो आहे। हिन हवेली में त मुंहिंजी का इज़त ई न आहे। अदी मूंखे पीर अमजद जे ख़लीफ़े फ़ोन कई हुई। मां सॼे किसे खे सम्झी वियो आहियां। शायदि पीर अमजद जो पेट भरिजी वियो आहे। शायदि पीर अमजद खे इहा ख़बर न आहे त पीर जावेद कहिड़े कारीगर जो नालो आहे। अदा अदा केतिरनि महीननि खां ख़ामोश रहियसि, दर्द बर्दाश्त कयसि। हाणे मूंखां इहो दर्द बर्दाश्त नथो थिए। अदा मुंहिंजी भेण, मुंहिंजी मिठड़ी भेण, तूं को फिक्र न कर। आउं तमामु जल्द पीर अमजद सां मुलाक़ात कंदुसि। हाँ अदा कम इएं कजां त नाक बि मरी वञे ऐं लठ बि न टुटे। अदा अदा ईअं न थिए त पीर अमजद मुंहिंजो जीअण हराम करी छॾे। न न न मुंहिंजी भेण, तूं कोई उल्को न कर। जंहिं स्कूल में पीर अमजद पढ़ियो हो ऐं उन स्कूल में हेड मास्टर हुयसि। तूं बेफ़िक्र रह। मां हुनखे ॾिस त छा थो कयां। ठीकु आहे अदा, पर ख़्याल सां। पीर अमजद जी इहा मजाल जो मुंहिंजी भेण खे थो तंग करे।